उन्हनि जे घर में बि नाराज़गी थिए त उनखे असां पंहिंजे पैनल में खणूं। बार बार जखराणी असांजे पैनल कोई बीहंदो, हिन खे घटि पैनल में खणी करे इलेक्शन विढ़णु मूंखे त अलाए सम्झ नथो अचे। शांत शहर खे इन्हनि ॾिनो आहे। चाचा इहा तमामु वॾी ग़लती कई आहे की हुननि सां गॾु मिली करे पैनल ठातो। मथे त चाचा खे वोट ई न मिलियो आहे, मथे त पंहिंजनि खे वोट ॾेई विया आहिनि। हे त पंहिंजे लाइ वोट खणी पाण MP थी आहे, त हे पाण ॼाण असांजो छा कमु आहे? अच्छा सर, ॿुधण में ईअं अचे पियो त ख़ालिद ख़ान जखराणी पारां मोहम्मद मियां सूमरो साहब सां गॾु इलेक्शन में बीहण जी उमेद ज़ाहिर कई वई आहे। छा इहा इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? छा ईअं मुमकिन आहे त ख़ालिद ख़ान जखराणी जेको आहे उहो मोहम्मद मियां सूमरो साहब सां गॾु इलेक्शन में हिसो वठंदा? मतिलबु हुननि जे पैनल में बीहण राब्तो कयो आहे माण्हुनि रिसेंटली काफ़ी के हो मिलणु चाहिनि था, ऐं शायदि हुन किथे इज़हार कयो आहे हिन ॻाल्हि जो मिलणु चाहिनि था। पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे की अगरि बार बार जखराणी असांजे पैनल कोई बीहंदो त पोइ असां त आहियूं ई हिन आवाम जे लाइ की जेकी हुननि जे मतिलबु ख़िलाफ़ु बीठी आहे, त हिन खे घटि पैनल में खणी करे इलेक्शन विढ़णु मूंखे त अलाए सम्झ नथो अचे की मतिलबु इहो कीअं थींदो। मतिलबु नुक़सानु त शहर खे हिननि ॾिनो आहे, त हिननि जे ख़िलाफ़ु वञण जो वोट असांखे थो मिले, हिन जे ख़िलाफ़ु बीहण जो असांखे वोट थो मिले। ईअं त सर गुज़िश्ता इलेक्शन जेकी थी हुई, इंतिखाबा थिया हुया, उन्हनि में मुमताज़ ख़ान जखराणी साहब बि मोहम्मद मियां सूमरो साहब सां गॾु हुया। मां सम्झा थो हुया, बिल्कुलु हुया, ऐं चाचा जी मर्ज़ी सां हुया। पर मां ज़ाती तौर ते पुछो त मां त सम्झा थो इहा असां ग़लती कई आहे। चाचा इहा तमामु वॾी ग़लती कई आहे की हुननि सां गॾु मिली करे पैनल ठातो। उहो हाणे ठाही त वरितो पैनल न, पोइ जो अगरि हाणे तव्हां ॾिसो था त मथे त चाचा खे वोट ई न मिलियो आहे। कहिड़ो वोट मिलियो अथव? हे त पंहिंजे लाइ वोट खणी पाण MP थी आहे, मथे त पंहिंजनि खे वोट ॾेई विया आहिनि। चाचा खे त कोई वोट न मिलियो आहे इन जे करे। ख़ैर साईं, सियासत में हर ॻाल्हि हरफ़े आख़िर न हूंदी आहे। थी सघे थो मता को चांस थी वञे ख़ालिद ख़ान जखराणी जेको आहे मोहम्मद मियां सूमरो साहब सां गॾु कंहिं पैनल में अची वञनि। थी त सघे थो, हाणे चाचा जी मर्ज़ी वॾा आहिनि, जीअं फ़ैसिलो करनि जीअं फ़ैसिलो कंदा, ज़ाहिर आहे उहो हुनजो फ़ैसिलो त बिरादरी वारा मञंदा। पर मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी इहा राय आहे की हुननि खे घटि पैनल में खणणु मतिलबु हुते बि तव्हां जखराणी खणो, हिते बि तव्हां जखराणी खणो, मथे तव्हां बीहो, अलाए मूंखे सम्झ नथो अचे। पोइ असां विढ़ूं कंहिंजे ख़िलाफ़ु था? असां बीठा कंहिंजे ख़िलाफ़ु आहियूं? अलाए चाचा ख़बर न आहे, चाचा मथां खणनि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी मुंहिंजी त राय न आहे। मां त नथो सम्झां खणण सां को फ़ाइदो आहे। हिकु त माण्हू सियासतदान आहिनि, उहो मशहूरु स्मगलर आहे, तव्हां हुनखे घटि पैनल में था खणो, जंहिं मालपीड़ी बि सॼी क़ीमत वधाई रखियूं आहिनि, पैसा उनमां ठाहे थो, शहर जी जेकी तव्हांखे ख़बर आहे हिन जा करतूत जेका आहिनि। त मां त नथो सम्झां की अगरि कंहिं पंहिंजे भाउ सां थी करे हुतां जेको आहे सॼा पैसा वैसा ठाही करे सभु कुझु ठाही, वरी एंड में थोरो नाराज़गी थिए, त जेको मतिलबु नाराज़ थिए हुन सां त असां वटि अची करे हुनखे ब्लैकमेल करे। मां नथो सम्झां की असांखे हिन पावर पॉलिटिक्स या अहिड़े मामलनि ते जे विच में अचणु खपे। असांखे बसि इहो सोचणु खपे जेका जे लाइ जेको बहितरु आहे न, जेको आवाम जी सुठी नुमाइंदगी करी था सघूं, बसि उहो असां कयूं। ऐं मां सम्झां थो आवाम बीठी आहे, अलहमदिल्ला सुठो असां वोट खणी बीठा आहियूं, ऐं सुठी फेयर एंड फ्री इलेक्शन थींदी त असां खटी वेंदासीं। मां नथो सम्झां की असांखे कोई ज़रूरत आहे की मुख़ालिफ़ पाण में विड़ी पवनि त हिकिड़े खे असां खणूं या अहिड़ो कुझु, मां नथो सम्झां। बाक़ी चाचा वॾा आहिनि, फ़ैसिलो उहो ई कंदा। तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि हिननि जे पाण में इख़्तिलाफ़ात थियनि था उहे मोहम्मद मियां सूमरो खे इस्तेमालु कनि था। सही करनि था न, जॾहिं असांजे घर में इख़्तिलाफ़ात थिया त ज़ाहिर आहे असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थी विया हुया हिननि जे चकर में। त मां त नथो सम्झां की असांखे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु वञणु खपे, ऐं हे बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु अगरि वञनि था, हे पाण ॼाण असांजो छा कमु आहे? असां पंहिंजो मसइलो पाण ॼाणंदा, उहो पंहिंजो पाण ॼाणनि। इलाही बख़ साहब मोहम्मद साहब ज़ाहिर आहे 2002 जे इलेक्शन में आम्हूं साम्हूं हुया, न हुया, ठल न हुया, त घर के धक हुयो, असां हराई वियासीं। बाक़ी ईअं त न आहे की हुननि जे घर में बि नाराज़गी थिए त हुनखे असां पंहिंजे पैनल में खणूं। भले असां वटि सुठा कैंडिडेट्स आहिनि, ऐं आवाम त इहो चाहे थी असांजे ख़िलाफ़ु बसि बीठा हुजो, बसि पोइ असां बीठा हुजूं, असांखे छा ज़रूरत आहे कंहिंसां मिली करे हिन जे माण्हू सां असां पैनल ठाहियूं? छो ठाहियूं बार बार? हे पाण खे त वोट कराईंदा, पंहिंजे पाण खे मथे बि वोट कराईंदा, असांजे माण्हू खे त कॾहिं वोट न मिलंदो हिननि मां। लोकल पार्टीज़ में बि ईअं थियो आहे, बेगम साहिबा जॾहिं बीहंदी इलेक्शन में नाज़मा थी, त हिन जी तरफ़ां त को अहिड़ो को ख़ासि त न हुयो सपोर्ट का।